नाज़रीन, कराची में 4 ॾींहं अॻु बेदर्दी सां क़त्ल थियल नौजवान शहज़ादो चांडियो जे खून सां इंसाफ़ जे लाइ सिविल सुसाइटी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। असां उन सिलसिले में उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। कराची पुलिस तरफ़ां इंतिहा दर्जे जी नाजाइज़ी थी रही है, मुसलसिल सिंधियुनि सां जेके असांजा सिंधी जेके आहिनि हितां जा ग़रीब उते फैक्ट्रियुनि में वञी करे पंहिंजो गुज़र सफ़र करे रहिया हुया ऐं पंहिंजे घर वारनि जो गुज़र सफ़र करे रहिया हुया, उन्हनि खे राति जे पेट में खणी करे इनकाउंटर करे दहशतगर्द करे उन्हनि खे मारियो थो वञे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। शहज़ादे चांडिया जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं उनखे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। उनजा कातिल जेके आहिनि सो उन्हनि खे गिरफ़्तार करे उनजे मथां FIR करे उनखे केफ़िरे किरदार ताईं पहुचायो वञे। एहतिजाज कंदा रहंदासीं जेतर इन जा कातिल गिरफ़्तार न थींदा। ले कंबर शहज़ाद कोट सां हुनजो तालुक हुयो ऐं असांजे शहज़ाद कोट लॻे रप ॻोठ आहे, उतां जो नौजवान असांजो शहज़ाद चांडियो हुयो जेको पंहिंजे बच्चनि जी रोज़ी कमाइण लाइ कराची फैक्ट्री में कमु कंदो हुयो, जंहिंखे पुलिस बेगुनाह पकड़े ऐं उनखे तशदुद करे तशदुद खां पोइ उनखे गोलनि जो निशानो बणाए गोलनि जो खाज बणाए उनखे शहीद कयो, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत था कयूं ऐं आला अख़्तियारनि खां ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ चीफ जस्टिस खां इहा घुर था कयूं त पाण मुरादो नोटिस वठी करे शहज़ादे खून सां इंसाफ़ कयूं। मुज़ाहिरीन सिंध सरकार खां इहो मुतालबो कयो आहे त नौजवान जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अली अकबर सां गॾु रहीम मंगी, सिंध TV न्यूज़ कंबर।